नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सुल्तानपुर में ख़बर ॾींदा हलूं त सुल्तानपुर भरसان ॻोठ डेरी चाचड़ जे रवासी अतीकुल रहमान चाचड़, मोहम्मद असलम चाचड़, हाजी नूर मोहम्मद चाचड़ ऐं ॿिनि ॿारनि संदुनि ही ॻोठ जे बाअसर तालिब चाचड़, बाबू चाचड़, दीदार चाचड़, आसफ चाचड़ ऐं ॿिनि जी ज़ातियुनि ख़िलाफ़ सुल्तानपुर प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे दाहीं ते ॿुधायो त ॻोठ जा बाअसर ॾाढ जी ज़ोर ते असांजी जाइ ते कब्ज़ो करणु चाहिनि था। एहतजाज कंदड़ इल्ज़ाम लॻाईंदे चयो त सुबुह असां पंहिंजी जाइ जो कम करे रहिया हुआसीं त 10 खां वधीक बाअसर हथियारनि जी ज़ोर ते पहुची असांजो कमु रोकराए असांजी जाइ ते कब्ज़ो करणु चाहियो। इन मौक़े ते हिननि असांजे चौपायो माल जा ठहियल छपरा डाहे पट करण समेत घर में सामान जी भंजडा शुरू करे ॾिनी। असां बाअसरनि खे रोकियो, हू मच्छरजी पिया हथियारनि जे ज़ोर ते असां मथां हमलो करे ॾिनो। मौक़े ते असांजो नौजवान मोहम्मद मुस्लिम चाचड़ धक लॻण करे ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे असां थाणे ते लेटर वठी अस्पताल दाख़िल करायो आहे। हिननि वधीक ॿुधायो त मथे ॼाणियल बाअसर पंहिंजे ॾाढ ते असां सां पहिरियों बि ज़्यादतियूं कंदा आहिनि। हिननि साॻियुनि जॻह ते पहिरीं बि कब्ज़ो करण जी कोशिशि कई आहे, जंहिं बाद इंक्वायरी ते कोर्ट सॻोरी असांजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे। एहतजाज कंदड़नि जो वधीक चवण त बाअसर असां मथां कूड़ा केस पिणु करे चुका आहिनि, जेके कोर्ट सॻोरी में कूड़ा साबित थिया आहिनि। हिननि SSP घोटकी खां मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।